प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो 17,000 आज़ाद उम्मीदवार हिन भेरे चूंड जो हिसो वठी रहिया आहिनि। उन में 11,000 जो तालुक़ु PTI सां आहे। हाणे जेकॾहिं हीअ आज़ाद उम्मीदवार खटे अचनि था पिया त पोइ इलेक्शन एक्ट तहत उन्हनि जी पोज़ीशन कहिड़ी बीहंदी, उन्हनि खे केतिरनि ॾींहंनि में पंहिंजी पार्टी पोज़ीशन वाज़े करणी पवंदी, छाकाणि त हींअर जेके PTI जा बि कैंडिडेट्स जेके चूंड विड़ी रहिया आहिनि उन्हनि जी बि हींअर पोज़ीशन उहा आज़ाद हैसियत वारी आहे। त हेॾे वॾे तादाद में जॾहिं आज़ाद हैसियत में उम्मीदवार जॾहिं चूंड विड़ी रहिया आहिनि ऐं उहे अगरि खटे सुभाणे कंहिं पार्टी में शमूलियत अख़्तियार कंदा त पोइ छा इहो तासुर जेको हींअर आम थी रहियो आहे ऐं हींअर उन ते बहस मुबाहिसा बि थी रहिया आहिनि त ईंदड़ हुकूमत जेका हूंदी उहा उन में इन आज़ाद उम्मीदवारनि जो किरदारु ॾाढो अहम हूंदो, त छा ईंदड़ हुकूमत पहिरियां जी भेट में वधीक कमज़ोर थींदे, कमज़ोर हुकूमत ठहंदे नज़र पई अचे? प्रोग्राम जे असां हिन ते ई ॻाल्हाईंदासीं। गुरू ॻाल्हाईंदासीं त बलोचिस्तान में कॾहिं बि का सियासी पार्टी अहिड़ी नाहे रही जेका 5 साल अकेले सिर बलोचिस्तान जी सूबाई असेंबली में सूबाई हुकूमत ठाहे सघे। त छा हिन भेरे बि बलोचिस्तान जी साॻी सूरत हाल आहे? गुज़िरियल केतिरा ई गुज़िरियल जेको 5 साल रहिया उन में 3 भेरा बाप खे इहो क्रेडिट वियो त उन हुकूमत ठाही, पर उहा सॼी हुकूमत मखलूत हुकूमत हुई। त हिन भेरे बाप जी पोज़ीशन कहिड़ी आहे? बलोचिस्तान जा क़ौम परस्त हिन भेरे कंहिंसां इतिहाद करण वारी पोज़ीशन में आहिनि। पख्तून बेल्ट में कहिड़ी पार्टी खे सरासरी हासिलु आहे ऐं पख्तून वोटर जेको आहे उहो उनखे कहिड़ी पार्टी जेका आहे उहा मुतासिर करे सघंदी? और हिकु प्रोग्राम जंहिं में असां ॿिनि मौज़ुनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे कोठिया मां सैयद अली शाह साहब, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, तर्जुमे निगार आहिनि, कॉलमिस्ट आहिनि। उन सां गॾु असांखे जॉइन कंदो मुख्य मुमताज़ तर्जुमे निगार ऐं कॉलमिस्ट जनाब शोआब बोस्तो साहब। अली शाह साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। सबसे पहले तो हमें बलूचिस्तान की जो पॉलिटिकल डेमोग्राफी है उसका बताइएगा, और फिर 2024 के जो इंतखाबात हैं उसमें कितनी पार्टीज़ हैं जो इंतखाबात लड़ रही हैं? कौन से ऐसे हलके हैं जहां आपको लगता है कि टफ मुकाबले के इम्कानात हैं? बहुत शुक्रिया आपका। जहाँ बलूचिस्तान में इलेक्शन की बात है जी, एक तो ये दिलचस्प बात है कि इस मरतबा कोई बाइकाट नहीं है। कुछ नेशनलिस्ट पॉलिटिकल पार्टीज है या पश्तून नेशनलिस्ट पॉलिटिकल पार्टीज है, जी, जमाते हैं या मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज है, वो इलेक्शन में हिस्सा ले रही है। अलबत्ता बलूचिस्तान के अपने पॉलिटिकल डायनामिक्स है, बलूचिस्तान में पॉलिटिकल डाइवर्सिटी है। वो बलूचिस्तान को स्टेटस मिला है उस वक्त से लेके आज तक बलूचिस्तान में मखलूत हुकूमतें बनती रही है। 1970 की पहली गवर्नमेंट यहाँ पे बनी थी, सरदार अताउल्लाह खान महंगला, उनके जो फिर वो गवर्नमेंट जो है भुट्टो साहब के दौर में वो गवर्नमेंट जो है खत्म कर दी गई, नेट पर पाबंदी लगा दी गई। उसके बाद यानी उस गवर्नमेंट से लेके फिर ये जो रिसेंट गवर्नमेंट खत्म हुई मिडिल कुदूस बिजनेस की, इस गवर्नमेंट बनी है वो मखलूत हुकूमत बनी है, चूंकि बलूचिस्तान में कोई भी सियासी जमात जो है वो मेजोरिटी लेके असेंबली तक नहीं पहुंच सकती है। हर हल्के की, हर जिले की, हर तहसील की अपनी जो है वो जी 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 शाह साहब, मेरी आवाज़ आप तक आ रही है? आपकी आवाज़ हम तक सही नहीं पहुंच रही। आप मुझे सुन पा रहे हैं? अच्छा, अली सैयद साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे, कम्युनिकेशन गैप थी वियो आहे। जीअं असांजो राब्तो बहाल थींदो त असां हिकु दफ़ो ॿीहर उन सां बलूचिस्तान जे मामले ते ॻाल्हाईंदासीं। त बलूचिस्तान में हिन भेरे जेको मुक़ाबिलो थिए पियो, छाकाणि त 2 वॾियूं पार्टियूं, मिसाल 3 वॾियूं पार्टियूं, हिकु मुल्क तहरीक इंसाफ़ आहे, PTI तहरीक इंसाफ़ आहे, PMLN आहे ऐं पीपल्स पार्टी, उन्हनि टिनिनि जी इहा दावा आहे त बलूचिस्तान जी हिन भेरे हुकूमत उहे ठाहींदा। मुस्लिम लीग नून जो सरबराह मियां नवाज़ शरीफ़ जंहिं मुल्क पहुतो त उन जेको पहिरियों दौरो पंजाब खां पोइ जेको पहिरियों दौरो कयो हो उहो कोयटा जो दौरो हो, ऐं उन कोयटा जे दौरे में अॻूणो वॾे वज़ीर जाम कमाल बि उन सां मुलाक़ात कई, ऐं जाम कमाल पोइ बाज़ाब्ता तौर ते PMLN जो हिसो थी वियो, ऐं बाप जो हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे उहो हिन वक़्तु PMLN जो हिसो आहे। अली सैयद साहब से असांजो राब्तो बहाल थी वियो है। अली सैयद साहब, ये बताइएगा कि बाप क्योंकि अब 3-4 हिस्सों में बिखर चुका है, उसका जाम कमाल ने नून लीग को ज्वाइन किया है, बजिंजो ने जो फार्मर वज़ीर आला थे उन्होंने पीपल्स पार्टी को ज्वाइन किया है, फिर सरफराज बुगटी ने पीपल्स पार्टी को ज्वाइन किया है, और फिर एक उनका एक धड़ा जो है वो बिल्कुल ही अलग है। तो इस वक्त बाप की क्या पोजीशन है, और बाप फिर कितने इस वक्त हल्के हैं आप समझ रहे हैं सूबाई और कौमी असेंबली पे जहाँ पे वो असर रखता है? देखिए, जहाँ तक बलूचिस्तान अवामी पार्टी जिसे आमतौर उसकी इस वक्त वो पोजीशन नहीं है जो पोजीशन
पोजीशन बाप पार्टी की 2018 के इलेक्शन में थी। जी अब जाहिर है 2018 के इलेक्शन में जितने भी बलूचिस्तान के इलेक्टेबल्स थे, जी वो चाहे पश्तून से थे या बलूच डोमिनेटेड एरिया से थे, एक सियासी जमात में वो सारे मौजूद थे। लेकिन इस वक्त जितने भी बलूचिस्तान के इलेक्टेबल्स है वो 4 हिस्सों में तकसीम है। पीपल्स पार्टी में है, मुस्लिम लीग में है, जमात उलमा इस्लाम में है और खुद बाप पार्टी में है। ठीक नहीं कह सकते कुल जो आने वाला इलेक्शन यानी 8 फरवरी 2024 का, इसके नतीजे में पार्टी तो खत्म नहीं हो सकी है, इसलिए कि कुछ इलेक्टेबल जो है जिस तरह मक्सी बरदरान है इस चलते वो भी कॉन्टेस्ट कर रहे हैं। P25 दालबद्दीन चारी से, इसके अलावा बोतानी बरदरान है, सरदार है, 3-4 जो सूबाई असेंबली की सीटें हैं वो असेंबली में रख सकते हैं। स्पीकर बलूचिस्तान असेंबली मीर जान मोहम्मद जमाली जो है उनका भी पोजीशन है, वो असेंबली तक पहुंच सकता है। बाप की नुमाइंदगी होगी लेकिन नुमाइंदगी कमजोर और कम होगी। उसकी सबसे वजह यह है कि बाप से ताल्लुक रखने वाले जो इलेक्टेबल थे उनकी बड़ी तादाद पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चुकी है, मुस्लिम में जा चुकी है और कुछ इलेक्टेबल ऐसे हैं जो जमात उलमा इस्लाम में जा चुके हैं। तो बाप की नुमाइंदगी होगी लेकिन कमजोर होगी। अच्छा जी, अपना अली सईद साहब ये भी ज़रा बताइएगा कि जब भी नून लीग वफाकी हुकूमत में आती है तो कौम परस्तों का उसके साथ एक इत्तेहाद बनता है। पहले हमने देखा था कि मैंगल और उससे पहले नेशनल पार्टी ने इत्तेहाद किया था और फिर उन्होंने 2.5 साल की हुकूमत भी की थी मालिक बलोच ने, और फिर उसके बाद जो है वो नून लीग के आए थे, उनको टेन्योर मिला था। तो इस वक्त बाप अपना BNP और नेशनल पार्टी की क्या पोजीशन है, वो कितने हलकों में इलेक्शन लड़ रहे हैं और नेशनल पार्टी जो बिल्कुल हमें आउट होती हुई नजर आ रही है, क्या वाकई ग्राउंड पे भी ऐसे है या फिर नेशनल पार्टी आप समझ रहे हैं कि इस मर्तबा जो है वो बैकअप करेगी? पार्टी जो है वो बैकअप करेगी, इसलिए कि नेशनल पार्टी जो है मकरान बेल्ट में या जो झालावान है, इसी तरह बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाके हैं, कारजान मुसाखिल जो है, यहाँ पर नेशनल पार्टी जो है वो ठीक ठाक कॉन्टेस्ट कर रही है। तो नेशनल जो रिटर्न होगा 2018 इलेक्शन में तो नेशनल पार्टी का एक सीट भी नहीं है, लेकिन 2024 के जो इलेक्शन इसमें नेशनल पार्टी की ज्यादा नहीं होंगे, 6-7 उनके जो MPs है वो जरूर आ सकते हैं। इसी तरह एंगल जो है उसका वो पोजीशन नहीं होगा जो माजी में था। बलूचिस्तान नेशनल पार्टी तो जो है वो 2018 के इलेक्शन में उनके साथ सीटें ज्यादा थी, लेकिन मुझे नहीं लगता है कि 2024 के इलेक्शन के नतीजे में BNP मैंगल जो है वो कोई पोजीशन उसका उसी तरह होगा, वो बरकरार नहीं रख सकेंगे। नेशनल पार्टी जो है वो बेहतर पोजीशन में आ सकती है। अच्छा, आपको लगता है कि नेशनल पार्टी जो है वो बेहतर पोजीशन में? अच्छा अली शाह साहब, क्योंकि ये बलूचिस्तान जो है एक ट्राइबल एरिया है और फिर वहाँ पे जो ज़ात और बिरादरी का बहुत अहम वोट समझा जाता है और फिर 3 अहम ख़ानदान हैं, 3 अहम सरदार हैं, 3 अहम कबाइल हैं जिनके ना सिर्फ पॉलिटिक्स पे बल्कि बलूचिस्तान की तारीख में भी उनका अहम किरदार है। वो है बुगटी, मरी और मैंगल। आपने मैंगल का तो जिक्र कर लिया कि BNP मैंगल जो है उसकी पोजीशन क्या है, लेकिन अब हमें आप ज़रा बुगटी और मरी ट्राइबल और इन सरदार्स के बारे में बताइए कि इनके कौन कौन से एरियाज़ हैं जहाँ पे असर रखते हैं और क्या ये इस पोजीशन में हैं कि अपनी नशिस्त जो है वो बरकरार रख सके। स्पेशली बुगटी जो है, शाहजैन बुगटी लड़े हैं और फिर सरफराज बुगटी भी लड़ रहे हैं, क्या ये दोनों इस पोजीशन में हैं कि इनमें से जीतने वाली पोजीशन में कौन है और क्या अपनी ये नशिस्तें बरकरार रखने की पोजीशन में है? देखिए, आपने बड़ा इंटरेस्टिंग सवाल किया। मैंगल का तो मैं जिक्र कर चुका हूँ, लेकिन अब आऊंगा डेरा बुगटी पर। डेरा बुगटी में यकीनन जो शाहजैन बुगटी है या नवाबजादा गोरम बुगटी है, दोनों जो है वो कॉन्टेस्ट तो कर रहे हैं, लेकिन वहां पर उनके लिए पोजीशन उनका बड़ा टफ है। टफ इन द सेंस ये है कि जो साबिक निगरान वफाकी वजीर दाखिला है सरफराज बुगटी, वो थोड़े से ज्यादा उन्होंने ज्यादा टफ टाइम दिया है। गुज़श्ता दिनों ये बुगटी बरादरान ने प्रेस कॉन्फ्रेंस भी की थी और अपने खदशात का इजहार किया था कि डेरा बुगटी में 21 पोलिंग स्टेशन ऐसे है जिनको सरफराज बुगटी जो साबिक वफाकी निगरान वजीर दाखिला थे, उन्होंने 21 पोलिंग स्टेशन सुई और डेरा बुगटी से अपने आबाई इलाके बेकड़ जो है मुंतकिल कर दिए हैं। तो उनके लिए मुश्किलात ज्यादा है, बुगटी जो बरादरान है उनके लिए।
इसके अलावा अगर कोलू की बात करें, कोलू भी बड़ा आपने स्ट्रेटेजिक सवाल किया। वहां पर सूरत हाल ये है कि दो बाई मैदान में है, नवाब चंगेज मरी और उसके मुकाबले में है नवाबजादा गजीर मरी। इसी तरह नसीबुल्लाह मरी, उनका ताल्लुक पाकिस्तान पीपल्स पार्टी से है, वो भी मैदान में है, लेकिन वहां से हमें सरफराइज मिल सकता है। नवाबजादा गजीर मरी जो नवाब बख्श मरी के साहबजादे हैं, उनकी पोजीशन मजबूत है और कुछ हल्के ये भी कह रहे हैं कि जनाब आसिफ अली जरदारी से नवाबजादा गजीर मरी के ताल्लुकात बड़े अच्छे ताल्लुकात, दोस्ती उनकी बहुत पुरानी है। हो सकता है वो जो है चीफ मिनिस्टर के भी कैंडिडेट हो। अच्छा, अब ज़रा अब क्योंकि हमने मरी ख़ानदान का भी जिक्र कर लिया, हमने मेंगल ख़ानदान का भी जिक्र कर लिया, बुगटी ख़ानदान का भी जिक्र कर लिया, एक और ख़ानदान बहुत अहम है। एक तो जमाली ख़ानदान का भी जिक्र कीजिएगा और उनकी क्या पोजीशन है, और फिर रईसानी ख़ानदान, क्योंकि ये अभी 3 हिस्सों में बढ़ चुका है। लश्करी रईसानी अलग पॉलिटिक्स कर रहे हैं और फिर उनके जो 2 अलग ख़ानदान, 2 अलग रहनुमा हैं, वो अलग पार्टियों में जिक्र करें। तो रईसानी ख़ानदान की क्या पोजीशन है, फिर जमाली जो ट्राइबल है वो कहाँ कहाँ असरअंदाज होगा? देखिए, जहाँ तक रईसानी खानदान की बात है, रईसानी खानदान यकीनन 3 हिस्सों में तो तकसीम है, लेकिन जहाँ तक जमाल रईसानी की बात है उसकी पोजीशन इस तरह नहीं है। मेरा ख्याल नहीं कि वो कोई जीतने की पोजीशन में है। दूसरे नंबर पर नवाबजादा लश्करी रईसानी है, ग्रैंड अलायंस उन्होंने जरूर बनाया है, वो कैंपेन बड़े इफेक्टिव कैंपेन कर रहे हैं, लेकिन उसके लिए भी मुश्किलात बहुत ज्यादा है, पोजीशन बड़ा टफ है। लेकिन इस वक्त हमें मसलूम जो कानक का है सूबाई असम्बली का, वहां से पोजीशन साबिक वज़ीर-ए-आला बलूचिस्तान नवाब असलम रईसानी जो है उनकी पोजीशन मजबूत है। जाहिर है उनका एक ट्राइबल भी स्टेटस है और अपनी शख्सियत भी, अपार्ट फ्रॉम दिस जमीयत उलमा इस्लाम में उन्होंने शमूलियत की है, तो जमीयत का जो नजरियाती वोट है वो भी नवाब रईसानी को जाएगा जरूर है। लेकिन मुझे लगता है कि नवाब असलम रईसानी जो है वो भी पोटेंशियल कैंडिडेट है फॉर द चीफ मिनिस्टर, अगर वो जीत जाते हैं, जीतने के इम्कानात मुझे जाए। अच्छा, आपको लगता है कि नवाब रईसानी की ये पोजीशन है? अच्छा अली शाह साहब, आप ज़रा पख्तून बेल्ट पे आते हैं, क्योंकि पख्तून बेल्ट में बड़े अरसे तक पख्तून अवामी मिली पार्टी का एक बहुत अरसा रहा है, और फिर आपने देखा कि एक पोजीशन ऐसी आई थी कि वो हुकूमत बनाने की पोजीशन में भी थे, और फिर माजी में उनके गवर्नर, कई मरतबा उनके गवर्नर रहे, और फिर जैसे ही सियासी मौसम पलटा और फिर वहाँ उसकी जगह तहरीक इंसाफ ने गुज़िश्ता हुकूमत में ले ली थी। तो अब पख्तून बेल्ट की क्या पोजीशन है, वहाँ कौन सी पार्टियाँ हैं जिनको बरतरी हासिल है या एज हासिल है, और पख्तून वोटर किन पार्टियों से ज़्यादा मुतासर होने के इम्कान हैं? पख्तून डोमिनेटेड एरियाज जो है वहाँ पर भी स्प्लिट मैंडेट है, लेकिन वहाँ पे 2 पॉलिटिकल पार्टीज है, इस वक्त 3 पॉलिटिकल पार्टीज कह रहे। इस वक्त जमीयत उलमा इस्लाम जो है मजबूत, मिली अवामी पार्टी जो है महमूद खान चिगरई की, उसकी भी पोजीशन ठीक है। इसके अलावा नेशनल पार्टी भी कुछ कॉन्स्टिट्यूंसीज पे उनका पोजीशन है जी, नेशनल अवामी पार्टी है, उनका भी पोजीशन है। तो पश्तून एरियाज में भी स्प्लिट डिवाइडेड मैंडेट है। इसराइल खिलाफ फ़लस्तीनी जी नस्ल कशी वारो अफ्रीका, साउथ अफ्रीका जो केस जो फ़ैसिलो उबूरी फ़ैसिलो ॿुधायो आहे, उन में उन्होंने चयो आहे त केतिरा ई इल्ज़ाम उहे आहिनि जंहिंमें इहो साबित थो थिए त इसराइल फ़लस्तीन जी नस्ल कशी कई आहे, ऐं इसराइल जी इहा दरख़्वास्त ख़ारिज कई वञे। उन दरख़्वास्त जेका आहे उहा ख़ारिज थी चुकी आहे, उहा दरख़्वास्त इसराइल जी रिक्वेस्ट हुई त उहा दरख़्वास्त ख़ारिज कई वञे, पर आलमी अदालत उन जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾिनो आहे। अॼु को प्रोग्राम जे असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त 7 अक्टूबर ते इहा जंग शुरू थी हुई, हींअर ताईं इहा जंग जारी आहे। अॼु आलमी अदालत इहो पिणु ॿुधायो आहे त 20 लख फ़लस्तीनी जी आबादी आहे, जंहिंमें ॿार बि शामिल आहिनि, उहे नफ़्सियाती ऐं जिस्मानी दबाव जो शिकार आहिनि। केतिरा ई अहिड़ा सबूत मौजूदु आहिनि जंहिंमें इहो साबित थी चुको आहे त इसराइल फ़लस्तीनी जी नस्ल कशी करे रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में आलमी अदालत जो हीउ फ़ैसिलो जेको आहे उहो फ़लस्तीन जेको परॾीही वज़ीर आहे उन्होंने जो ख़ैर मक़दम कयो आहे। आलमी दुनिया इन फ़ैसिले खे कीअं पियो ॾिसे, छा इसराइल ते अॼोके फ़ैसिले खां पोइ इसराइल ते पाबंदी लॻण जा इम्कान आहिनि, या UN ऐं OIC जीअं आलमी अदालत जो फ़ैसिलो पिणु नज़रअंदाज़ कयो वेंदो, या वरी उनखे का अहिड़ी अहमियत न ॾिनी वेंदी। अहिड़ो प्रोग्राम जे हिसे में असां इन ते डिटेल में ॻाल्हाईंदासीं। असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे साईं GR बलोच साहब, कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, अॻूणा एम्बेसडर आहिनि, आलमी मामले ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। साईं GR बलोच साहब, सभ खां पहिरियों थी ॿुधाइजो हिन फ़ैसिले खे अव्हां कीअं पिया ॾिसो? फ़लस्तीन जो परॾीही वज़ीर त ख़ैर मक़दम कयो आहे हिन फ़ैसिले, हिन वक़्तु ताईं उबूरी फ़ैसिलो आहे हुनजो, हुन ख़ैर मक़दम कयो आहे। जी बिल्कुल, आई थिंक हिकिड़ो ही तारीख़ी फ़ैसिलो आहे
हिकु इन लिहाज़ सां त साउथ अफ्रीका तरफ़ां इहो केस सबमिट कयो वियो, जेका बज़ात ख़ुदि हिकिड़ी कंट्री आहे जेका डेकेड्स ताईं अपार्थाइड जो शिकार रही, नस्लकशी जो शिकार रही, जंहिंखे इज़राइल जी उन वक़्तु उन अपार्थाइड रिजीम खे तमामु वॾी हिकिड़ी सपोर्ट हासिल हुई पूरी दुनिया में। जॾहिं की जेको वाइट सुप्रीमिस्ट जेके हुआ साउथ अफ्रीका में, उन्हनि खे कंहिं ज़माने में ॿिया वेस्टर्न कंट्रीज़ खां अलावा इज़राइल जी वॾी हाल हूंदी हुई हैसियत। सो उन लिहाज़ सां ॾिठो वञे त ही उहे पाण साउथ अफ्रीकन अहिड़ी नेशन आहे जेका इन अज़ाब मां गुज़री आहे। उन्हनि जो केस लड़णु बज़ात ख़ुदि हिकिड़ी विंडिकेशन आहे त तारीख़ जो जाइज़ो वठणु घुरिजे, नाउमीदी न थियणु घुरिजे। ऐं इहा ई ॻाल्हि जेका आहे सा साउथ अफ्रीकन फॉरेन मिनिस्टर चई पैलेस्टीनियन खे त उम्मीद खे पंहिंजे हथां न चाहे केतिरा ज़ुल्म था थियनि, जो बि कुझु थो थिए, पर स्टिल देयर इज़ अ होप। त अॼु जेको फ़ैसिलो आहे उहो बि मां इन तरह सां सम्झुसि त देयर इज़ अ होप। असां सभु जेको आहे सो उम्मीद लाहे वेठा हुआसीं त शायदि दुनिया में हाणे जंगल जो रूल थी वियो आहे, माइट इज़ राइट थी वियो आहे। त लॻे ईअं थो त अञा ताईं बि दुनिया जा ज़मीर मुकमिल तरह सां सुठा न आहिनि। देयर इज़ स्टिल सम प्लेसिस जिते कानून जी ॻाल्हि कई वञे, जिते कानून जी बालादस्ती जी ॻाल्हि कई वञे। कानून जी ॻाल्हि पिया कयूं त असां इंटरनेशनल कानून जी ॻाल्हि पिया कयूं, जिते अञा बि इहो सोचियो वञे थो त इंसानी जानियूं सभु बराबरि आहे। पोइ ब्लैक वाइट अरब इज़राइल जी लाइफ जेका आहे मुख़्तलिफ़ कोन्हे, ऑल लाइफ मैटर। हिकु त उहो, ॿियो छा आहे त इंटरनेशनल जेको लॉ आहे, इंटरनेशनल कोड ऑफ कंडक्ट आहे स्टेट जो, जेको ट्रीटीज़ जे अंदरि जेको कोडिफाइड आहे, उनजे लाइ अञा बि जेके हिकु मुल्क आहिनि, दुनिया आहे, सा बीठी आहे। सो बेसिकली इहा जेका कन्वेंशन आहे अगेंस्ट जेनोसाइड एंड टॉर्चर, उन जो सिग्नेटरी बि आहे इज़राइल। त उनखे इम्प्लीमेंट कराइण जे लाइ ICJ खे एक्टिवेट कयो वियो, उनमें फौरन फ़ैसिलो अची वियो, जंहिंमें हुन तमामु इम्पोर्टेंट जेके आहिनि से फ़ैसिला आया आहिनि। ऐं फ़ैसिला बि तमामु हिकिड़ी ऑलमोस्ट लाइक ए मेजोरिटी जेके 4-5 पॉइंट आहिनि, जंहिंमें 15 खां 15-2 जो रेशियो रहियो आहे। पर किन में त सिर्फ़ु हिकिड़े जेको इज़राइली जेको जज हो जेको रखंदा आहिनि, हुन सिर्फ़ु डिसेंट कयो, बाक़ी सभिनी जज जेको आहे सो उन्हनि रिकमेंडेशन्स खे या उन्हनि वर्डिक्ट खे जेको आहे सो सपोर्ट कयो आहे। ऐं वर्डिक्ट में तव्हां जेकॾहिं हलिया वञो, 5-6 पॉइंट अहिड़ा आहिनि जेके बज़ात ॾाढा सेमिनल आहिनि। ऐं इज़राइल खे हिकिड़ो वॾो लीगल ऐं मॉरल जेको आहे सो प्रेशर थींदो, ऐं न सिर्फ़ु इज़राइल लाइ, लेकिन उहे जेके क़ुवतूं, आलमी क़ुवतूं, ख़ासि तरह मग़रबी क़ुवतूं जेके इज़राइल जी हिकिड़ी वॉर मशीन खे, उनजी सॼी मीडिया मशीन खे, उनजी इकोनॉमी खे हलाइनि थियूं, उन्हनि लाइ वॾो हिकिड़ो मतिलबु क्वेश्चन थींदो, चैलेंज थींदो त हू इन ई फ़ैसिले खां पोइ कीअं इज़राइल जी जेका आहे सा अहिड़ी दीदादिलेरी खे या अहिड़े ज़ुल्म खे, अहिड़े जेनोसाइड खे जेको आहे सो पंहिंजा वेपन बि ॾियनि, पंहिंजा पैसा बि ॾियनि, पंहिंजी पॉलिटिकल सपोर्ट बि ॾियनि। सो आई थिंक इट हैज़ कम ऑन अ वेरी टर्निंग पॉइंट। जेको आहे अच्छा जी आर भट्ट साहब, अवां बि ज़िक्र कयो ऐं अॼु के फ़ैसिले में बि हो त 17 में 15 जेके जजिस हुया, उहे उनजी जेका साउथ अफ्रीका जी पिटिशन उनजी हिमायत में उन्हनि ॻाल्हायो ऐं उनखे ॿिनि जेका आहे उनजी मुखालफ़त कई। त अवां छा पिया सम्झो, जेकॾहिं इन जो तफ़सीली फ़ैसिलो ईंदो ऐं उन ते अगरि साबित थी वेंदो तफ़सीली फ़ैसिले में त इसराइल अगरि जेनोसाइड कई आहे, त पोइ आलमी क़वानीन छा था चवनि, उन ते कहिड़े क़िस्म जी पाबंदी लॻी सघे थी? ॾिसो, इहो ई मां को बि हिन वक़्तु असां करण वारा न आहियूं। असां छो जो हिनजी इम्प्लीमेंटेशन ICJ जेको आहे सो रिकमेंड करे सघे थी, लेकिन उनखां पोइ जेको उनजो इम्प्लीमेंटेशन जी एजेंसी आहे, वरी बि UN सिक्योरिटी काउंसिल आहे, जेका उन इम्प्लीमेंट कराईंदी आहे ICJ जे फ़ैसिलनि खे। लिहाज़ा इहो प्रीमेच्योर आहे टू चवनि त हाणे के पाबंदियूं रिकमेंड बि कयूं वेंदियूं ऐं के लॻंदियूं। पहिरीं अहम ॻाल्हि इहा आहे हींअर त महीने में इज़राइल खे वापसि ICJ खे रिपोर्ट करिणो आहे। ही जो के फ़ैसिला थिया जेके उन्हनि वर्डिक्ट ॾिना आहिनि, उनखे इम्प्लीमेंट कराइण में जंहिंमें उन्हनि काफ़ी सारियूं चयूं आहिनि त जेनोसाइड न थियणु घुरिजे तव्हांजे ट्रुप्स तरफ़ां, सप्लाई जेका सिविलियन खे जेका असिस्टेंस आहे हुअणु घुरिजे, तव्हांजा जेके इज़राइल जा जेके वज़ीर आहिनि या उहे इंसाइटमेंट न कनि टुवर्ड्स जेनोसाइड, ऐं जेके एविडेंस आहिनि जेनोसाइड जा उहे तव्हां सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे उहे जेके आहिनि से न मिटाया वञनि। सो इहे ॾाढा हिकिड़ा सेमिनल जेके आहिनि से फ़ैसिला आहिनि। ऐं सभ खां अहम जेको ॻाल्हि इहो आहे त महीने खां पोइ इज़राइल खे रिपोर्ट बैक करिणो आहे ॻाल्हि, ऐं जेकॾहिं नथो करे वरी बि डिनाइल में रहे थो त वरी ही बि वायलेटिंग, दे विल बी वायलेटिंग इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस जो जेको डायरेक्टिव आहे।
सो आई थिंक इसराइल खे हिकु लिहाज़ सां लीगली तमामु बारे में विझी छॾियो आहे हिन साउथ अफ्रीका जे इनिशिएटिव एंड आई थिंक आईसी खे हाणे तब्दीली ईंदी ॿेड़ा जेके हिन जा बैकर्स आहिनि दे हैव टू फाइंड अ वे ऐं पॉसिबल आहे त हींअर कुझु हफ़्तनि में महीने में असां का स्ट्रेटजी तब्दील थींदी ॾिसूं इज़राइल जी का सीज़ फायर जी का शिकल नज़र अचे ऐं उम्मीद आहे त जेका जंहिं हिसाब मां गुज़री रहिया आहिनि वीचारा पैलेस्टीनियन उन्हनि जो उहो क़यामत ख़ेज़ जेको वक़्तु आहे उहो ख़तमु इख़्तिताम ते अचे जी। पर जियारबर साहब मां नथा सम्झो त सर जेसितां इहो उन ते पाबंदी मटिजे या उनखे कंपलसेट कजे उनखां बहितरी उनखां पहिरियां फौरी तौर ते सीज़ फायर थियणु घुरिजे ऐं हींअर ताईं अगरि सीज़ फायर नथो थिए सॼी दुनिया उन जो मुतालबो करे पई हींअर त इसराइल जे अंदरां उहा आवाज़ पई अचे त हाणे त इनफ थी वियो आहे अवां सॼो जेको गज़ा आहे उनखे खंडराट में तब्दील करे चुका आहियो 20 लख आबादी हिन वक़्तु बि नफ़्सियाती ऐं जिस्मानी दबाव जे शिकार आहे हज़ारे शहीद थी चुका आहिनि त सीज़ फायर अगरि नथो थिए त अवां नथा सम्झो त हीउ मामिलो अञा वधंदो सर? न ॾिसो सीज़ फायर इम्प्लाइड आहे ऑल्दो आईसीजे कुड नॉट से त सीज़ फायर कयो there might be some technical reasons or whatever the issue लेकिन जेकॾहिं असां उन जे फ़ैसिलनि खे ॾिसूं त जेके उहे फ़ैसिला उन वक़्तु ई मुमकिन आहे त जॾहिं को फाइटिंग में पॉज़ अचे या का सीज़ फायर थिए सो मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहे सभु जेके मेजर्स उन्हनि चया आहिनि खणो उहे मुमकिन आहिनि जॾहिं त सीज़ फायर थिए सो हाणे हिकिड़े पैरेलल आई थिंक रूट ते मुंहिंजो ख़्यालु आहे त सीज़ फायर जे हवाले सां बि जेके हाणे ख़ासि तरह जेके हिन जा बैकर्स आहिनि जेके सपोर्ट था कनि इज़राइल खे उहे हाणे मुकमिल जेके बाइडन ख़ासि तरह जेको आहे ही माइट बी वधीक इनकरेज थींदो उनखे इज़राइल खे इनकरेज करे या उनखे प्रेशराइज़ करे त हू को सीज़ फायर जी का शक्ल जेका अख्तियार थी वञे ऐं मूंखे उमेद इहा लॻे थी त अॻिते हली इन जो जेको इमीडिएट असांखे नज़र ईंदो पर इहो सुवालु उथे थो छा को इमीडिएट नतीजो नज़र ईंदो त मुंहिंजे ख़्याल में कैलकुलेशन में हिन सां सीज़ फायर शायदि जल्दी थी वञे ऐं जेका न पे आई इहा पॉसिबिलिटी आहे त एतिरो प्रेशर डेवलप थी वञे इज़राइल ऐं इज़राइल बैकर्स इंटरनेशनली त हू सीज़ फायर जी ॻाल्हि कनि ऐं अॻिते हली कुझु हफ़्तनि में सीज़ फायर जी का शिकल निकिरे। अच्छा जी आर भट्ट साहब अव्हां जी मौजूदगी जो फ़ाइदो वठी ऐं हीअ ॻाल्हि बि अव्हां खां सम्झण जी कोशिशि कंदासीं त गुज़िरियल 2 हफ़्तनि खां जेका हाणे मिडल ईस्ट मां जंग थोरो मिसाल फ़लस्तीन ऐं इसराइल मां इहा जंग निकिरंदे मिडल ईस्ट जे ताईं अगरि इहा जंग फैलिजण जा कुझु असांखे आसार नज़र आया मिसाल यमन ते जेको अमेरिका जो अटैक हो ऐं उनखां पोइ ईरान ते को इल्ज़ाम हो ऐं लिबनान जे हुन तरफ़ त लिबनान बाज़ाब्ता तौर ते इसराइल ऐं फ़लस्तीन जी जंग में शामिलु थियण वारी हिकु ॻाल्हि हुई अव्हां नथा सम्झो त हीउ छा मामिलो थर्ड वर्ल्ड वार ॾांहुं वधण जा इम्कान आहिनि ऐं इहो छा लिंक आहे यमन अमेरिका जो बाज़ाब्ता तौर ते यमन ते अटैक जो? न मुंहिंजे ख़्याल त हाणे दुनिया में एपिटाइट फॉर वॉर आहे कान न उनमें इन द सेंस के इकोनॉमिक मसला आहिनि इंटरनल डोमेस्टिक या पॉलिटिकल मसला आहिनि मां कोन थो सम्झां त अमेरिका या ईरान बज़ाते ख़ुदि या अमेरिकन वेस्टर्न जेके वर्ल्ड आहे ईरान सां डायरेक्टली को जंग करणु चाहिनि था छाकाणि उनमें तमामु वॾा नुक़सान थींदा जंहिंमें जेको सप्लाई चेन टुटी वेंदा ऑयल जी मार्केट मथे हली वेंदी सो इन लिहाज़ सां मां कोन थो सम्झां त हाणे जेको आहे सो मामिलो को अॻिते वधे पियो टेंशन खे वधाइण में या जंग खे जी पॉसिबिलिटी बल्कि हिन आईसीजे जे फ़ैसिले जो तमामु वॾो असरु पवंदो जेको ओवरऑल टेंशन आहे रीजन में उन ते बि छाकाणि जो हाणे हिकु लिहाज़ सां जेको बुनियादी कॉज़ हो इन सॼे टेंशन जो उहो आहे इज़राइली जो हमिलो ऑन गज़ा त उहो जेकॾहिं रिज़ॉल्व तरफ़ वञे थो का सीज़ फायर थिए थी जेके होस्टेजिस वापसि वञनि था त मूंखे उमेद आहे त इहो सॼो जेको मामिलो आहे वरी डिफ्यूज़ थियणु शुरू थींदो कुझु हफ़्तनि में या कुझु महीननि में जी ठीकु आहे। अच्छा सर बैक टू हिकु दफ़ो ॿीहर अचूं पिया फ़लस्तीन ऐं इसराइल जे वार ते त इन तमामु तर मामले में अव्हांखे को OIC जो मुतहरिक किरदारु नज़र आयो आहे या जेका उमेद हुई OIC में आहे त OIC फौरी तौर ते इनखे रिएक्ट कंदो ऐं हिकिड़ो पंहिंजो जामे किरदारु अदा कंदो अव्हां ॾिठो OIC जो अहिड़ो को किरदारु? न OIC त ॾिसो OIC हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिं वटि के बि न पंहिंजी मिलिट्री आहे न पंहिंजो को इंटरनेशनल मैंडेट कोन्हे हुनजो लोकल मैंडेट आहे सो उन लिहाज़ सां स्टेटमेंट्स आयूं आहिनि असां ॾिठा जेके फॉरेन मिनिस्टर्स कॉन्फ्रेंस बि थी हुन खां पोइ अरब OIC ऐं अरब अफ्रीकन
JTC जी जेका मीटिंग सां जदा में सऊदी अरब इनिशिएटिव वरितो ऐं काफ़ी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट आई हुन जो काफ़ी सारो उन सां कम से कम एतिरो थियो जेके मुसलमान मुल्क में ॿिया इज़राइल तरफ़ां उहे सभु बिही रहिया पैलेस्टीनियंस। आई थिंक लिहाज़ सां OIC was used as a platform to unite or at least take one united stand हिकिड़ो ख़ासि जेको मुतहद क़िस्म जो मौक़ुफ़ जेको सो इख़्तियार कयो मुसलमाननि जो ऐं अरबनि उहो OIC जे प्लेटफॉर्म तां ई थियो। सो मुंहिंजे नज़र में हुनजो इहो फ़ाल किरदारु रहियो आहे हुनजो एक्टिव किरदारु रहियो आहे पर ऑब्वियसली हुन वटि न एतिरो वेर विदाल आहे न हुन वटि इहो मैंडेट बि आहे त उहो वञी जंगूं लड़े या जंगूं रोके सघे। इहो डिप्लोमेटिक स्टेटमेंट्स हूंदियूं आहिनि कन्वर्सेशन्स हूंदियूं आहिनि डिबेट्स हूंदियूं आहिनि उहे आई थिंक काफ़ी बहितर रहियूं आहिनि। मां कोन सम्झां त हिन को असांखे एॾी का डिसअपॉइंटमेंट वॾी महिरबानी साईं जी आर साहब ॾाढो तफ़सीली तौर ते जेको उबूरी फ़ैसिलो आयो आहे आलमी अदालत जो फ़लस्तीन इसराइल जंग में जेका साउथ अफ्रीका जी पिटीशन हुई ऐं उन में अॼु आलमी अदालत चयो आहे त केतिरा ई सबूत आहिनि जंहिंमें इहो वाज़े थी चुको आहे त इसराइल फ़लस्तीन जी नसलकशी कई आहे 20 लख खां वॾी आबादी उन में ॿार केतिरे उन में वॾी तादाद ॿारनि जी आहे जेका जिस्मानी ऐं नफ़सियाती तौर ते इसराइल जे हमले खां पोइ ज़हनी दबाव जो शिकार आहे। फौरी तौर ते सीज़ फायर थियण जा जेको आलमी मुतालबो कयो पियो वञे सॼी दुनिया में मुतालबो कयो पियो वञे असां बि इहा उमेद था कयूं त फौरी तौर ते सीज़ फायर थींदी ऐं उन खां पोइ जेको नसलकशी वारो मामिलो आहे उन ते साबित थींदो इसराइल ते त पोइ उनखे यकीनन उन ते पाबंदी बि मरबियूं ऐं दुनिया हिकु दफ़ो ॿीहर अमन पिणु ॾिसंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पे पुॼाणी थी थो पहुचे असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त सदाईं गॾु।